सिंध पॉइंट न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। रिपोर्ट कर रहियो आहे वज़ीर अमन सोलंकी। सेवण शरीफ़ में फ़लस्तीन जे हिमायत में अहले सुन्नत जमात पारां जहाज़ चौक खां कलंदर शहबाज़ जी दरगाह ताईं इसराइल जे ज़ुल्म ख़िलाफ़ रैली कढी वई। सॼे मुल्क जा सेवण में बि फ़लस्तीन जी हिमायत ऐं इसराइल जे ज़ुल्म बर्बरियत ख़िलाफ़ जमात अहले सुन्नत जे तमाम तंज़ीमुनि स्कूली शागिर्दनि पारां जहाद चौक खां धमाल चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवान ख़िताब कंदे चयो त इसराइल फ़लस्तीन जे मज़लूम माण्हुनि, मासूम ॿारनि, पीरसन मर्द, औरतुनि जो सरेआम क़त्ल करे रहियो आहे। अक़वाम मुतहिदा समेत समूरा मुस्लमान मुल्क ख़ामोश बणियल आहिनि। मुस्लमान मुल्क इसराइल सां समूरा दोस्ताना सफ़ारती तालुकात ख़तम कनि। हिकु यहूदी मुल्क समूरनि मुल्कनि ते हावी लॻो पियो आहे।